अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न सय्यदना व सनदना व मौलाना व महबूबना व महबूब रब्बिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिलहुदा व दीनिल हक़्क़ लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिहि वलौ करिहल मुश्रिकून आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताबे औलादे अली मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खलील ज़ेर साया गौसे आज़म खाक पाए हर वली। क्या शान मोहम्मद अरबी का चमन में ज़ुहूर है, हर गुल में हर शजर में मोहम्मद का नूर है। ख्वाबा है आफ़ताब जमाल अहमदी, देखे न चश्मे कोर तो उनका कसूर है। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबी इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मुझा निहायत वाजिबुल एहतराम व तकरीम स्टेज पे तशरीफ फरमा कसीर तादाद में उलमा व हुफ़ाज़े किराम, जमायत अजा मुअज़्ज़ज़ मेहमानाने गिरामी,
हिन महफिल मुबारक में मौजूद इज्जत ईमान वारी प्यारी जमायत सगोरी अजीज दोस्त मुसलमान भाइरो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मीलाद शरीफ वारो मुबारक महीनो रबीउल अव्वल शरीफ खैर सां पंहिंजे सभिनी बहारुनि रौनकुनि सां पुॼाणीअ ते पहुतो। यकीनन हबीब लबीब सय्यद आलम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जिक्र पाक बुधण बुधाइण जे लाइ कंहिं वक्त जे क़ैद जी या कंहिं महीने जे तअय्युन जी ज़रूरत कान्हे का। महबूब जो उम्मती जॾहिं बि चाहे, ॾींहुं हुजे या राति जूं के घड़ियूं हुजनि, जॾहिं बि महबूब जा पूर पवनि त वेही करे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो जिक्र गाए। सुभान अल्लाह, बुलंद आवाज़ सां जो। तो वो मुबारक महीनो विलादत बा सआदत वारो खैरन सां पुॼाणीअ ते पहुतो। हिननि फ़क़ीरनि इंतिहाई मुहब्बत रखंदड़ जेके मेहरबान आहिनि, उन महीने में भी प्रोग्राम जे लाइ चयो वियो, पर तारीख़ न हुजण जे करे उन्हनि जे मुहब्बत खे मां क़द्र जी निगाह सां ॾिसां थो। जो चयूं त का ॻाल्हि कान्हे का, महीनो खैरनि जो ही पुॼाणीअ ते पहुचे। पहिरीं बहार खैरनि जी गुज़रे, वरी ॿी बहार में बि महबूब जो ज़िक्र ॿुधी वठंदासीं। त अल्हम्दुलिल्लाह, रबीउल अव्वल शरीफ खैरन सां पूरो थियो। रबीउ सानी इहो मुबारक महीनो हली रहियो आ, पर मूं बि चयो त इन ये ॾंड में ठीक आहे भला हिन महीने जी जेका अज़मतुनि वारी रात आ, जेका सुहिणे गौसे आज़म दस्तगीर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे यारहीं शरीफ जे मुनासिबत सां वॾी यारहीं जंहिंखे चइजे, हूअं त हर महीने गौसे आज़म जा मुरीद यारहीं कंदा आहिनि। असां त वरी अल्हम्दुलिल्लाह हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु जे दर जा जेके फ़क़ीर आहिनि, उहे त मुर्शिद करीम जो ॾसियल ज़िक्र कनि त सुबुह जे टाइम ते भी जिक्र खां पहिरीं 11 भेरा कुल हुवल्लाह शरीफ करे पढ़ी करे गौसे आज़म जे हुजूर में उन सवाब जो नज़रानो पेश करे यारहीं सुबुह जो कनि त शाम जो भी कनि। पर हूअ हर महीने में आशिक यारहीं मल्हाईंदा आहिनि। त अल्हम्दुलिल्लाह, मूं चयो त जेकॾहिं रबीउल अव्वल शरीफ न थी सघियो त रबीउल सानी में इंशा अल्लाह यारहीं शरीफ जी रात इहा महफिल कंदासीं। त अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह करीम जो करम आहे, हयाती आहे त इहे मुलाकातूं थींदियूं रहनि थियूं। अॻिमें बि अव्हां जी ख़िदमत में हिन ई जाइ ते इन ई मुबारक ज़िक्र जे लाइ गॾु थियासूं। अल्लाह तबारक व तआला जे हुजूर में दुआ कयूं था त शाल अहिड़ियूं मुबारक कचहरियूं ज़िंदगीअ में असांखे खोड़ सारियूं नसीब थियनि। आमीन चओ वॾे आवाज़ सां। हबीब जा आशिको, हाणे ईअं सम्झूं त हीअ महफिल मुबारक 11हीं बि आहे त 12हीं बि आहे। 12हीं आहे महबूब करीम जे ज़िक्र पाक सां ऐं सुहिणे गौसे आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु जी निस्बत सां
यारी शरीफ जी ही अजीम शान महफिल मुबारक में आहे। अल्लाह ताला जी ज़ात व बरकात जो करम आहे। ऐ महबूब जा उम्मती और रब करीम जा शुक्र गायजन त केड़ा केड़ा। अल्लाह करीम असा के इंसान बनायो, यो वडो रब जो करम आहे या न? न त दुनिया में तव्हां ॾिसो था हैवान आहिन, पखी पखण आहिन, जीत जीवड़ा आहिन, अलाए केतरी हज़ारे मखलूक आहे, पर इन्हनि सभिनी में जंहिंजे लाइ रब करीम फरमायो वलक़द करमना बनी आदम, असां आदम सुहणे जे औलाद जी वॾी इज्जत कई आहे। रब करीम उन तकरीम वारी मखलूक में जेका मुकर्रम ऐं मुशर्रफ आहे, अहिड़ी मखलूक में रब करीम असां तव्हां खे पैदा फरमायो, इंसान बनायो, रब करीम जो करम आहे। अञा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मेहरबानी कई जो इस्लाम जी दौलत अता फरमाई, पंहिंजी ज़ात जे आॾो झुकंदड़ बनायो, पर उहो भी मुस्तफा करीम जे कलमे सां। चो सुभान अल्लाह। हबीब करीम जी उम्मत में बनायो, यो एडो वडो एहसान आहे, चइजे खणी को वधाउ कोन्हे को। रब करीम जी ज़ात बाबरकात असां के जेको महबूब अता कयो, वो महबूब सभिनी नबियन जो सरदार। सुभान अल्लाह। जोर सां जो वरी जेको असां के हबीब करीम जे वास्ते सां रब जो कलाम मिलियो, वो पाक कलाम आसमान जे सभिनी किताबन जो सरदार। जोर सां जो सुभान अल्लाह। सोहणे गौसे आजम जी निस्बत सां रब करीम असां के कादरियत जो शरफ अता फरमायो। इए चऊं खणी त सोहणो गौसे आजम वलियन जो सरदार। चो सुभान अल्लाह। हजरत रोज़े धणी जो दर रब करीम असां के नसीब फरमायो। अज भी अल्हम्दुलिल्लाह जेकरे असां में अदब अखलाक तमद्दुन तहजीब अदब वारी गाल जेके भी सुहणायूं खणी चइजन इस्लाम जूं, जेकरे असां जे हिस्से में रब करीम रखियूं आहिन, त इन ये तालीम में असां जे लाइ मेहरबानी आ त हजरत रोज़े धणी जे दर जी। चो सुभान अल्लाह। हबीब जा आशिको सच बुधायां, जेकर केरे ने ये गाल के मुनासिब न समझे माजरत भी मां कया थो, पर हकीकत इहा आहे त जायुन ते वञण थींदो आहे, ॿियनि निस्बतुनि वारा भी ॾिसूं था त उन ये टाइम ते इहा गाल शिद्दत सां एहसास में ईंदी आ त हजरत रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु जे दर जा जेके फ़कीर आहिन, किए न रब करीम उन्हनि के अदब एहतराम जी दौलत सां नवाज़ियो आहे। किए न रब करीम जी ज़ात बाबरकात उन्हनि में इहा ज़ियाफ़त वारी करामत वारी जेका मोहब्बत ऐं अदब ॾिनो आहे। सच ॿुधायांव त इहो सॼो फैज़ हज़रत रोज़े वारे जे दर जो आहे। हबीब जा आशिको, अहां मूंखां अॻ में बि इहे मुबारक कचहरियूं आलिमन सगोरन खां ॿुधियूं। मुख्तदर उलमाए इकराम अहां के बयान फरमाए रहा हुया। शाल रब करीम इन्हनि भलारन जो हमेशा ये खिदमतूं दीन जूं, उन्हनि जो इल्म फैज़ान उहे बरकतूं शाल रब करीम हर इलाइक़े जे मथां उन जे इलाइक़े में जेके आलिम कम करे रहा आहिन, शाल रब करीम उन्हनि के आफियतुन वारी वॾी जमार अता फरमाए। आमीन चो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे इन ये प्यारे दीन जी मुनासिबत सां मूं कुरान करीम जी आयत तिलावत कई आहे 28 सिपारे जी सूरह सफ़ जी।
उन जे मुतालिक चंद ॻाल्हियूं अर्ज़ रखंदुस। दीन जे मुतालिक इरादो आहे त चंद ॻाल्हियूं अर्ज़ रखां जो रब करीम असां खे मुहम्मदी दीन नसीब कयो त रब जो वॾो करम थियो। रात ॾाढी भलारी आहे, 11 जी रात बि आहे, जुमे जी भलारी रात बि आहे, जेको सभिनी ॾींहंनि जो सरदार आहे। हबीब करीम फरमायो त मा मिन मुमिनिन यमूत यौमल जुमअति औ लैलतल जुमअह इल्ला वकाहु अल्लाहु फितनतल क़ब्र औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जुमे जी रात अहिड़ी भलारी आहे या जुमे जो ॾींहुं एॾो अज़ीम आहे। महबूब करीम फरमायो जेकॾहिं को मुसलमान जुमे जे ॾींहुं या जुमे जी रात जहान छॾे वञे त रब करीम उन खे क़ब्र जे फितने खां महफूज़ रखी छॾींदो आहे। अंदाज़ो त लॻायो त इहा रात केॾी बरकतुनि वारी आहे। हबीब जा आशिक़ो पूरी उम्मत ते इहा मेहरबानी इन जुमे जी रात में हूंदी आहे। असांखे रब करीम इहे पाक ज़िक्र जूं घड़ियूं इन भलारी रात में नसीब कयूं आहिनि। हाणे मां क़ुरान करीम जी उन आयत मुबारका जो तर्जुमो पेश कयां। उन खां पहिरीं गुज़ारिश आहे त जेॾो वॾो हुजूम आहे एतिरे वॾे आवाज़ सां दुरूद दिलवर हबीब ते पढ़ायो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अञा वॾे आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या। अल्लाह ताला जी ज़ात बबरकात कलामे पाक में इरशाद फरमायो हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक़्क़ि लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिही वलौ करिहल मुशरिकून। अल्लाह ताला जी ज़ात बबरकात इरशाद फरमायो रब करीम उहो आहे जंहिं पंहिंजे रसूल खे हिदायत ॾेई करे रवानो फरमायो व दीनिल हक़्क़ ऐं हक़ वारे दीन सां पंहिंजे रसूल खे मोकिलियो लियुज़हिरहु अलद्दीन कुल्लिही। अल्लाह ताला जी ज़ात बबरकात पंहिंजे प्यारे रसूल खे हक़ वारो दीन ऐं हिदायत इन जे लाइ ॾेई करे मोकिलियो आहे त जीअं रब करीम इन दीन खे सभिनी दीननि जे मथां करे छॾे। सभिनी दीननि ते ही मुहम्मदी दीन गालिब अची वञे। वलो करिहल मुशरिकून भले काफरन के या गाल मुशरिकन के न बि बणे पर अल्लाह चाहे तो इन दीन के गालिब बनाए छॾे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो इन आयत मुबारका में अल्लाह ताला जी ज़ात बबरकात हिदायत ऐं हक़ वारे दीन जी ॻाल्हि कई आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बेसत जो मक़सद ज़िक्र फरमायो आहे। पंहिंजी ज़ात बबरकात जे उन मेहरबानी जी ॻाल्हि कई आहे त रब करीम जी ज़ात बबरकात हक़ वारो दीन ऐं हिदायत ॾेई करे पंहिंजे रसूल खे मोकिलियो इन जे लाइ त जीअं पंहिंजे महबूब करीम जे दीन खे अल्लाह सभिनी दीननि ते गालिब करे। हबीब जा प्यारा आशिक़ो इन आयत मुबारका खां पोइ ते हिकिड़ी ॿ आयतूं चइजनि, 3 आयतूं चइजनि। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र कयो वियो।
उन आयत मुबारका में हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे बिशारत जी गाल कई वई आहे। हजरत ईसा सोणो तकरीबन 600 साल जे करीब ज़मानो अग में अची करे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण जी दुनिया के खुशखबरी बुधाई गाल कयाई तो वो अजमत वारो रसूल अचण वारो आहे जेको मुखा बाद में ईंदो विच में बियो को भी नबी मुखा बाद में कोन ईंदो हाणे मुखा बाद में जेकॾहिं वारो आहे त अजमत वारे रसूल मोहम्मद करीम जो आहे। वो रसूल अची रहियो आहे। हजरत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे बिशारत जी रब करीम गाल कई। वरी अञा अॻी आयत में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो वमन अज़लमु मिम्मन इफ्तरा अलल्लाहिल कज़िब वहुव युदआ इलल इस्लाम वल्लाहु ला यहदिल कौमज़ ज़ालिमीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो जंहिंखे इस्लाम जे तरफ सॾियो वञे उहो कूड़ हणी करे अल्लाह जे मथा रब करीम जे बारे में कूड़ियूं ॻाल्हियूं चई करे जंहिंखे ख़बर भी हुजे अंदर जी ॻाल्हि लिकाए करे ज़ाहिरी रब करीम ते कूड़ ॻाल्हाए करे अजायूं सजायूं ॻाल्हियूं करे उन खां वॾो ज़ालिम केर थो थी सघे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो वरी अॻी आयत में रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो जेके मोहम्मद करीम जे मथा कूड़ था ॻाल्हाइनि जेके अल्लाह जे मथा कूड़ था हणनि रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो युरीदून लियुत्फिऊ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम ये चाहिन था त पंहिंजे वात जे फूकुन सां अल्लाह जे नूर खे विसाए छॾिन इरादो इन्हनि जो इहो आहे पर वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफिरून। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो ये चाहे केतिरियूं भी कोशिशूं करे वठनि अल्लाह जे नूर खे विसाइण जे लाइ भले वेही करे फूकूं ॾियनि कुझु भी करे वेहनि भले काफ़रनि खे ॻाल्हि न बि वणे तॾहिं बि अल्लाह पंहिंजे नूर खे पूरो करे ई रहंदो। ज़ोर सां चयो सुभान अल्लाह। हाणे रब करीम फरमायो अल्लाह उहो आहे जंहिं पंहिंजे रसूल खे हक़ सां बि मोकिलियो हिदायत सां बि मोकिलियो। मुशरिकनि खे भले ॻाल्हि न बि वणे पर अल्लाह चाहे थो त मुस्तफा जो दीन सभिनी दीननि ते ग़ालिब अचे तॾहिं रब करीम मुस्तफा करीम खे सभिनी खां आख़िर में मोकिले करे हाणे क़यामत ताईं शरीयत दीन हलंदो तो मुस्तफा करीम जो हलंदो। हबीब जा आशिको इन आयत मुबारका जे मुतालिक त केर आहे जेको नूर खे विसाइण चाहे थो ये फूकूं ॾियण जो केर थो इरादो करे अल्लाह कंहिंजी ॻाल्हि खे ख़त्म कंदो ये ॻाल्हियूं ज़रूर अव्हां जे ज़हननि में आयूं हूंदियूं त आखिर मसलो छा है ये केर आहिनि। मां तव्हांखे उहा ॻाल्हि मुख़्तसिरन उनजी जो शान नुज़ूल बयान कयां। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं नबूवत जो ऐलान कयो पहिरीं वही नाज़िल थी इएं चंद आयतूं इब्तिदा में नाज़िल थियूं उन खां बाद में वरी रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजी हिकमत सां पंहिंजे कंहिं ख़ास प्रोग्राम सां रब करीम उन जिब्रील अमीन मलाइक सगोरे खे रोके छॾियो जेको रब करीम वटां पैगाम खणी करे रसूलुल्लाह जी बारगाह में पहुचाईंदो हुयो।
तवज्जो आहे। जिब्राइल अमीन जी ड्यूटी पहरे ॾींहं खां वठी इहा ई आहे त अल्लाह जी दरबार मां पैगाम खणी नबियन सगोरन ताईं पहुचाए, पोइ ॿियनि नबियन सगोरन सभिनी वटां थींदो आयो, उन्हनि जे दरबारनि मां बि पहुची करे उते बि पैगाम अल्लाह जा पहुचायाई। जॾहिं रब करीम जो हुकुम थियो, गार में आयो, मुस्तफा करीम ताईं पैगाम पहुचायाई। पहरी पहरी वही नाज़िल थी, इक़रा। इन जो तफसील वरी कहे ॿिए मौके ते। बहरहाल पहरी वही नाज़िल थी, वरी कुछ वक्त खां बाद में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे कहे प्रोग्राम सां जिब्राइल अमीन खे रोकियो त हाणे महबूब करीम जी दरबार में हाली न वञ। समझो था, इन में हिकमत हुई रब करीम जी। उन ये करीम रब पंहिंजे उन ये हिकमत सां हजरत जिब्राइल अमीन खे रोकियो आहे रसूलुल्लाह जी बारगाह में वञण खां। हूअं त जेका ॻाल्हि थींदी हुई, का बि ॻाल्हि हुजे, को केर सवाल करे, रब करीम जी ज़ात बाबरकात वटां फौरन मलाइक सगोरो पहुची वेंदो हुयो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जेका मेहरबानी इल्म ऐं फज़ल जी हबीब सां कई हुई, उन जी त का हद को हिसाब आहे कोन को। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे रब करीम जे तरफां जॾहिं उहा वही जो अचण जॾहिं महबूब करीम वटां रुकजी वियो, हिकिड़ो ॾींहुं न, ॿ चार ॾींहं न, जेको जिब्राइल अमीन हिक हिक ॾींहं में केतिरा ई भेरा रसूलुल्लाह जी बारगाह में अचे, अंदाज़ो लगायो ऐ महबूब जा उम्मतियो, मां तव्हांखे एतिरी ॻाल्हि अर्ज़ करे वञा। अॻ में बि जिब्राइल अमीन ॿियनि नबियनि सगोरनि जे दरबारनि में आयो आहे, पर कंहिं वटि 5 भेरा, कंहिं वटि 10 भेरा। यादि रखो त अॻ में नबियनि सगोरनि जूं उम्रियूं मुबारक तमामु ढिघियूं हूंदियूं हुयूं, वॾियूं तवील उम्रियूं हूंदियूं हुयूं। कंहिंजी 500 साल, कंहिंजी 700, कंहिंजी 1000 साल, कंहिंजी अञा वधीक उमिरि आहे। पर एतिरनि ढिघियुनि उमिरियुनि में बि जिब्राइल अमीन एतिरा भेरा कंहिं वटि कोन आयो आहे। कंहिं वटि 50 भेरा, कंहिं वटि 100, 200, 300 भेरा, 600 भेरनि खां वधीक कंहिंजे लाइ बि ज़िक्र कोन आयो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, पर कुर्बान वञा अम्मा आमिना जे लाल जे उन ये दरबार जी अज़मत ता चओ सुभान अल्लाह। महबूब करीम नबूवत जो ऐलान फरमायो 40 सालन जी उम्र में। रब जे हुजूर में विया विसाल फरमाए 63 सालन जी उम्र में। त 40 खां 63 ताईं विच में घणा साल थिया? 23 साल। घणा? याद रखिजो। इएं चइजे त मुस्तफा करीम नबूवत जे ऐलान सां जेका ज़ाहिरी तरह सां नबवी जिंदगी जेका गुज़ारी, घणा साल? 23 साल। हूअं त मुस्तफा करीम फरमायो त मां उन वक्त बि नबी हुयुसि जॾहिं आदम सोहणो अञा पाणी ऐं मिट्टीअ जे दरमियान हुयो। पर नबूवत जे ऐलान खां बाद में वारी जेका ज़ाहिरी उम्र मुबारक आहे, उहा महबूब करीम 23 साल गुज़ारी। पर हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम थटवी रहमतुल्लाह ताला अलैहि लिखियो आहे, इन्हनि 23 सालन जे मुख्तसर ज़माने में हज़रत जिब्राइल अमीन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में 24,000 भेरनि खां बि वधीक आयो आहे। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। एतिरो कसरत सां मुस्तफा करीम जी बारगाह में ईंदो हुयो। हाणे हबीब करीम जी इन नबवी ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक खे वञी करे तव्हां ॾींहनि में जेकॾहिं हिसाब लॻायो
वरी जिब्राइल अमीन जे अचण जो तादाद लगायो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हिक हिक ॾींहं में जिब्राइल केतिरा भेरा एॾो पंधु करे ईंदो हुयो। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीओ, इन ई एतिरे वॾे तादाद में जिब्राइल अमीन जेको रोज़ अचे, अलाए केतिरा भेरा हिकिड़े हिकिड़े ॾींहं में अचे, वरी ॾींहं गुज़री विया जिब्राइल कोन आयो। ॿुधायो त केतिरी न उन दिल में तड़प हूंदी जेको रब करीम वटां हर रोज़ का आयत खणी अचे, का सूरत मुबारका खणी अचे, ऐं इहो रब जो क़ुरान जंहिंजे लाइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, लौ अनज़लना हाज़ल क़ुरआन अला जबल लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह। ऐ दुनिया वारा, जेकॾहिं असां इन क़ुरान खे जबल कहते नाज़िल कयूं हा त तूं ॾिसी हा त इहो अल्लाह जे ख़ौफ़ में, रब करीम जी ज़ात बरकात जे ख़शियत में उहो जबल बि ज़रा पुरज़ा थी वञे हा, उन्हीअ में ॾार पइजी वञनि हा, टुटी वञे हा। रब करीम जे इन अमानत जो बार को मामूली कोन्हे को, पर कुर्बान वञा ऐ मदीने वारा ताजदार, तुंहिंजे दिल मुबारक जी ताक़त तां चओ सुभान अल्लाह। यो पाक कलाम मुस्तफा जी दिल ते नाज़िल थियो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इंतजार कंदा रहा। 5 ॾींहं गुज़री विया, 10 ॾींहं गुज़री विया, 15-20 ॾींहं गुज़री विया, 30 ॾींहं गुज़री विया, 40 ॾींहं गुज़री विया, जिब्राइल अमीन कोन आयो। उते जेके यहूदी हुया, ॿिया जेके माण्हू हुया, ख़ास तरह सां काब बिन अशरफ जेको यहूदी हुयो, उन पंहिंजे माण्हुनि खे ॻाल्हि कई त ॿुधो, हीअ जेका ताज़ी नबूवत जी ॻाल्हि थी हुई, ही जेका रोज़ रोज़ नयूं आयतूं पिया ॿुधऊं, नवां ख़ुदा जा अहकाम पिया ॿुधऊं, ऐं पंहिंजे यहूदियुनि खे थो चवे, पंहिंजनि प्यारनि खे चवण लॻो आहे, तव्हांखे मुबारक हुजे उहा ॻाल्हि ख़तम थी वई जेके आयतूं नाज़िल थी वेंदियूं हुयूं, जेको रब करीम जे तरफ़ां उन्हीअ खे पैगाम मिलंदो हुयो, उहो शायदि उन जो रब उन खां रुसी वियो आहे। उहो मलाइक सॻोरो जेको पैगाम ॿुधाईंदो हुयो, उहो अचण बंदि थी वियो आहे। 40 ॾींहनि जो ज़मानो गुज़री वियो। हबीब करीम जी दिल मुबारक ते बार थी पियो आहे। अलाए छा रब करीम जी उन राज़ जी हिकमत जी ॻाल्हि आहे, उहो करीम रब पाण ई ॼाणे, पर दिल में ॾाढो हिकिड़ो तरद्दुद हुयो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ल्बे अतर ते बार थी पियो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बरकात 40 ॾींहनि खां बाद में मेहरबानी फरमाई आहे। अल्लाह रब करीम फरमायो, वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला। कसम आहे ऐ महबूब करीम, कचड़ी मंझंद जो, रात जे टाइम जो, जंहिं वक़्त में छांइजी वञे, ऊंदह अची वञे, ऐं सूफिया इकराम जी उन्हनि उलमा जे तफ़सीर जे हिसाब सां जेका इन्हीअ मुहब्बत वारी जाइ ते माना मुनासिब लॻे थी, ऐं महबूब करीम तुंहिंजे रोशन चमकंदड़ चेहरे जो कसम आहे, तुंहिंजनि कारनि ज़ुल्फ़नि मुबारकनि जो कसम आहे, मा वद्दअक रब्बुक वमा क़ला। तुंहिंजे रब करीम न को तोखे छॾियो आहे, न को तोखां नाराज़ थियो आहे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अञा मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। हिन जाइ ते रब करीम उहा ई ॻाल्हि ज़िक्र फरमाई, युरीदून लियुत्फ़िउ नूर अल्लाहि बिअफ़वाहिहिम। इहे यहूदी नसारा जेके अॼु बि मुस्तफा करीम जी ज़ात खां नफ़रत रखी करे बुग़्ज़ ऐं साड़ जेके करे रहिया आहिनि, इन्हनि जो ख़्याल हुयो त हीअ ॻाल्हि ख़तम थी वेंदी, अल्लाह जे नूर खे फूकुनि सां इहे विसाइण था चाहिनि,
पर रब करीम फरमायो कि कावड़ जे कुछ भी थी पवे पर अल्लाह पंहिंजे नूर खे पूरो करे ही रहंदो। जोर सां चओ सुभान अल्लाह। ॿुधायो त उहो पूरो नूर थियो या न? मुस्तफा करीम आयो, केतिरियूं भी दुश्मनियूं अचियूं, काफरन केतिरा भी ईज़ा ॾिना, पर मुस्तफा करीम जा आशिको हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जी हिफाज़त रब करीम पाण कई। चओ सुभान अल्लाह। बुखारी शरीफ में हदीस आ, ॿियनि भी हदीस जे किताबनि में आहे, मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सौट हजरत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा उहो तो गाल करे। तवज्जो आहे। हजरत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा तो फरमाए, अबू सुफियान अञा इस्लाम को न आंदो हुयो। उन टाइम जी गाल वरी अबू सुफियान तॾहिं ॿुधाई आहे जॾहिं कलमो पढ़ाई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन में जॾहिं दाखिल थियो आहे। वो हजरत अबू सुफियान रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में ॿुधाए थो त जॾहिं मुस्तफा करीम जा कुछ सहाबी सगोरा जॾहिं विया हुया, ॿियनि मुल्कनि ॾे हिजरत करे विया, उन टाइम ते असां रूम जी सरज़मीन ते हिरकल जेको बादशाह हुयो उन ॾे असां विया हुयासीं। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत दिहिया बिन खलीफा जे हथा मुस्तफा करीम हिकिड़ो ख़त मुबारक लिखी करे रूम जे बादशाह जे तरफ रवानो फरमायो हुयो। उन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़त जॾहिं रूम जे बादशाह वटि पहुतो आहे, अबू सुफियान थो चवे असां बि उन टाइम ते शाम जे मुल्क जे तरफ़ वापार जे इरादे सां असांजो वञण थियो आहे। उन्हनि ॾींहनि में ख़बर पई त हीअ ॻाल्हि थी आहे त पोइ कुरैशन छा कयो, जेके मके जा अमीर हुया, सरदार हुया, जिन अञा कलमो कोन पढ़ियो हुयो, उहे मके जा काफ़र सभई गॾिजी करे असां उन रूम जे बादशाह ॾे विया आहियूं उन खे इहो ॿुधाइण जे लाइ त ही नओं हिकिड़ो दीन आयो आहे जंहिं असांखे परेशान करे छॾियो आहे। असां रूम जे बादशाह वटि जीअं जो वियासीं उन हिरकल असांखे घुरायो, उन जी दरबार में वेठासूं। हाणे दरबार लगी वई, हबीब जा उम्मतियो उन बादशाह छा कयो जो सभिनी खे चयाई त तव्हां सभिनी मां जेको इन मोहम्मद बिन अब्दुल्लाह जो वेझो वेझो माइट आहे उन खे अॻिते कयो त मां उन सां ॻाल्हायां। समझो था, रूम जी सल्तनत ईअं समझो त 700 किलोमीटर तकरीबन मदीने तैयबा का परे इहा सल्तनत उते महबूब करीम हजरत दिहिया सा खत मुबारक लिखी करे रवानो कयो उन बादशाह के इस्लाम जी दावत ॾियण जे लाइ। बादशाह छा कयो जो उते जा माण्हू घुराया। अबू सुफियान भी उन टोले में हुजे, वेझो करे हिनखे अबू सुफियान तो चवे त आऊं अॻियां थी वेझो वेठुसि। मूं चयो त इन मोहम्मद बिन अब्दुल्लाह जो सभिनी खां वेझो वेझो माइट आऊं आहियां, तंहिंजे करे ॻाल्हि का बि करणी हुजे त मूंखां पुछो। बादशाह चयो त हिनखे अॻियां कयो, ॿिया जेके हिन माण्हू हिन सां गॾु आहिनि उन्हनि खे हिन जे पुठियां विहारियो ऐं तर्जुमान जेको भी हुजे इन्हनि जी ज़बान समझी करे मूंखे ॿुधाए या मुंहिंजो सवाल समझी इनखे चवे। पहिरें वो तर्जुमान वेझो थिए। हबीब करीम जा उम्मतियो उन बादशाह जेके सवाल कया
ॾाढा अजीब आहिनि। रूमी सल्तनत जो अमीर हिरकल बादशाह पहिरीं सवाल थो करे त ॾियो ख़बर, इहो मुहम्मद जेको तव्हां में आयो आहे, जंहिं नबूवत जी दावा कई आहे, पहिरीं ॿुधायो त इन्हीअ जो हसब नसब तव्हां में कीअं आहे? खानदान इन जो हसब नसब का बि ॻाल्हि उहो ॿुधायो त इन्ही जो नसब कीअं आहे। चवे थो त ख़ुदा जो कसम आहे, जेकॾहिं मूंखे हाणे सॼी दरबार में अॻुवाण करे हिन खे जो विहारियऊं, चई त जेकॾहिं ॿी का ॻाल्हि हुजे हा त मां कूड़ बि ॻाल्हाए वञा हा, पर मूंखे डपु थियो त हिकिड़ी ॻाल्हि बि ज़ाहिर थी पई त मुंहिंजी साख सॼी ख़राब थी वेंदी। तंहिंजे करे कूड़ मूंखे कतई कोन्हे हरणो, जेका बि ॻाल्हि पुछई ॻाल्हि सिधी साफ़ कंदुसि। समझो था? चई त ॾियो ख़बर इन्ही जो हसब नसब कीअं आहे। मूं फौरन चयो त इहो असां में वॾे हसब नसब ऐं अज़ीम शराफ़त वारे घराणे जो आहे। ज़ोर सां चयो सुभान अल्लाह। वरी उन बादशाह पुछियो आहे त ॾे ख़बर, इन्हीअ खानदान में जेका ही मुहम्मद बिन अब्दुल्लाह जेका ॻाल्हि करे थो, छा अॻु में इन्हीअ जाइ ते, इन्हीअ सरज़मीन ते अॻु में कंहिं अहिड़ी का ॻाल्हि कई आहे? चवण लॻो त अहिड़ी ॻाल्हि अॻु में इन्ही जाइ ते कंहिं बि कान कई आहे। सुभान अल्लाह चवंदा हलो। वरी पुछे थो त ॾियो ख़बर, इन्हीअ मुहम्मद करीम जे मथे अबन ॾाॾनि में को कंहिं मुल्क जो बादशाह त कोन रहियो आहे? हिन चयो त अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का, इन्हीअ खानदान में कॾहिं बि को बादशाह अॻु में कोन रहियो आहे। चयईं त ठीकु आहे, हाणे ॿुधाए त इहो मुहम्मद जेका ॻाल्हि करे थो, ॿुधाए त सही, इन्हीअ जे पुठियां हलण वारा जेके आहिनि उहे के अमीर के रईस आहिनि, या उन्हनि मां जेके कमज़ोर माण्हू आहिनि, जेके ग़रीब मिस्कीन आहिनि, इन्ही जे दीन जे पुठियां ताबेदारी करण वारा घणा केर आहिनि? सुभान अल्लाह चओ। चई त मूं फौरन चयो त इन्ही जी ताबेदारी करण वारा घणा ग़रीब मिस्कीन आहिनि। चई भला ॾियो ख़बर, उन्हनि जो तादाद वधंदो पियो वञे या घटि पियो थिए? सुभान अल्लाह चओ ज़ोर सां। चई त बल्कि वधंदो पियो वञे। केतिरियूं बि तकलीफ़ूं आहिनि, कुझु बि आहे, पर इहा ॻाल्हि घटिजे कान पई, ॻाल्हि वधंदी पई वञे। चई त ठीकु आहे, भला इन जे दीन में केर बि वियो हुजे, कलमो पढ़ियो हुजाई, उन खां बाद में वरी वापसि को थियो आहे या न? चयाई त केर बि इन जे दीन में वियो आहे त जान हली वञे पर वापसि को नथो थिए। सुभान अल्लाह चओ ज़ोर सां। चई त ॾियो ख़बर, उहो तव्हांखे अमर कहिड़ा थो करे, छा जो हुकुम थो करे? चयाई त असांखे ॻाल्हि हीअ थो करे त अल्लाह वहदहू ला शरीक लहू जी इबादत कयो। असांखे हुकुम इहो थो करे त मिट्री माइट्री ॻंढियो कॾहिं बि छिनो न। उहो असांखे इहा ॻाल्हि कंदो आहे त जेके बि को दुश्मन बि हुजे उन सां बि भलाई कयो, एहसान ऐं हमदर्दी जूं ॻाल्हियूं कंदो आहे, कॾहिं बि का तकलीफ़ जी ॻाल्हि कोन थो करे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो अहिड़े क़िस्म जा सवाल करे, सभिनी जूं ॻाल्हियूं ये ॿुधी करे हाणे उहो हिरकल चवे थो त जेकॾहिं तूं जेके ॻाल्हियूं करी थो इहे वाकई जेकॾहिं सचूं आहिनि, जीअं तो चयो आहे जेकॾहिं इहे ई आहे,
त पोइ मां यकीन सां चवां थो त इहो सचो अल्लाह जो रसूल आहे। सुभान अल्लाह। हबीब करीम जा आशिको अञा अॻिते मज़ेदार ॻाल्हि कयई, चयई त जेकॾहिं मां हींअर वञी सघां उन जाइ ते त वञी करे उन जी ख़िदमत कयां, ऐं जेकॾहिं उन जाइ ते हुजां जिते उहो मुहम्मद बिन अब्दुल्लाह मौजूद आहे, जेकॾहिं उन जाइ ते हुजां त इहो हिरकल चवण लॻो आहे त मां उन जाइ ते हुजां हा त हिन वक़्तु मां मुहम्मद करीम जा कदम धोआं। सुभान अल्लाह। पर क़िस्मत जी ॻाल्हि आहे उनखे इहा हिदायत नसीब कान थी। ॻाल्हियूं उन टाइम ते इहे कयई। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती चवण लॻो आहे उन टाइम ते त पहिरीं मूं तोखां पुछा कई त उन जो हसब नसब कीअं आहे, तो चयो तो असां में वॾे शरफ वारे नसब वारो आहे। ईअं ई हूंदो आहे जॾहिं बि अल्लाह करीम कंहिं बि नबी सगोरे खे दुनिया ते मोकिलींदो आहे त हर ज़माने में उहो अल्लाह जो नबी सगोरो उन घराणे में ईंदो आहे जेको सभिनी घरनि खां वधीक पूरी दुनिया में शरफ ऐं शान वारो हूंदो आहे। जेकॾहिं चवी थो त सभिनी खां वधीक इहो घराणो अज़मत वारो आहे, मूंखे पक पई त इहा ॻाल्हि सही आहे। मूं तोखां पुछा कई त अॻ में को इन जाइ ते अॻ में बि कंहिं का ॻाल्हि कई आहे या न? हबीब करीम जा प्यारा उम्मती हिरकल चवण लॻो आहे त तो चयो त न, मूंखे हिते ॻाल्हि सम्झ में अची वई, जेकॾहिं अॻ में बि कंहिं का ॻाल्हि कई हुजे हा मां सम्झां हा त या रीस में थी सघे थो त कॾहिं केरु चई बि वठंदो आहे, कंहिंखां नस उन जी का ॻाल्हि चवराए बि विझंदो आहे। जेकॾहिं ॿिए कंहिं कई हुजे त रीस में असां अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं करे वठंदा आहियूं, पर अॻ में जॾहिं अहिड़ी का ॻाल्हि कान कंहिं कई आहे, जेकॾहिं मुहम्मद करीम करे थो त या पंहिंजे तरफ़ां को नथो करे। चओ सुभान अल्लाह। मूं पुछा कई त इन्हनि में को बादशाह थी गुज़रियो आहे? तो चयो न, जेकॾहिं को बादशाह हुजे हा मां सम्झां हा त ही पंहिंजे अबे ॾाॾे जो उहो मुल्क थो घुरे, पर अहिड़ी बि का ॻाल्हि कान्हे का, समझो त इन खे का मुल्क जी बि का ज़रूरत कान्हे का। चो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो हिरकल चवण लॻो आहे त मूं ॻाल्हि कई त उन्हनि में कमज़ोर था दीन में अचनि, जेके ग़रीब मिस्कीन आहिनि या वरी जेके रईस अमीर आहिनि, तो चयो त ज़ईफ़ जेके आहिनि मिस्कीन आहिनि उहे घणा दीन में दाख़िल थिया आहिनि। ईअं ई थींदो आहे जॾहिं बि को नबी अल्लाह जो आयो आहे त पहिरीं उन्हनि जी ताबेदारी घणनि ग़रीबनि मिस्कीननि कई आहे, दीन बि ग़रीबनि ऐं मिस्कीननि में रहंदो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, ही दीन में गरीब थी करे रहंदो, आखिर में भी गरीब थी करे मोटंदो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ हिरकल ॻाल्हि इहा कई आहे त हमेशह नबियनि जा ताबेदार मिस्कीन ई हूंदा आहिनि। चओ सुभान अल्लाह। तॾहिं त महबूब करीम मिस्कीनीअ खे एतिरो पसंदि फरमाईंदा हुया, दुआ घुरंदा हुया, अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीना, या रब करीम मूंखे दुनिया ते जेतिरो बि वक़्तु रखी मिस्कीन करे जियारजा, व अमितनी मिस्कीना, मूंखे जॾहिं पाण वटि घुराई तॾहिं बि मिस्कीनीअ वारे हाल में घुराइजा, वहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन यौमल क़ियामह। ऐं करीम रब जॾहिं पाण वटि घुराई क़यामत जे ॾिहाड़े
मूंखे जेकॾहिं महशर जे मैदान में उथारी त मिस्कीननि जी जमायत में उथारजा। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। ग़रीब मिस्कीन बेशक दुनिया में ॾिसनि अमीर आहिनि, उन्हनि जूं आरामदह गाॾियूं, उन्हनि जा बंगला आलीशान, ॿियूं जेके बि शान ऐं शौकत उन्हनि जो ॾिसी करे मता कंहिं मिस्कीन जी दिलि में का ॻाल्हि ॾुखी थिए, को अहज का तकलीफ़ पहुचे त इहा महिरबानी मूंसां कान थी आहे, अलाए छा हिकमत आहे। पर उन्हीअ खे तसल्ली हुजे त क़यामत जे ॾींहुं मुहम्मद करीम उन्हनि जी जमायत में हूंदो।